नाज़रीन तव्हांखे हिकु अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त इंडस्ट्रियल कोटड़ी साइड एरिया जी नेशनल स्पिनिंग मिल जी तरफ़ खां सहाफ़िन मथां FIR जी मुज़म्मत कई वई आहे। रिपोर्ट लियाकत चांडियो जे मुताबिक़ इंडस्ट्रियल कोटड़ी साइड एरिया जी नेशनल स्पिनिंग मिल जे लॉकडाउन जे दौरान मिल बंद कई वई। जॾहिं ॿीहर मिल स्टार्ट थी त उन जे वर्करनि खे कढी नया वर्कर रखिया विया, जंहिं जे नतीजे में वर्करनि पारां धरणो हयो वियो। उन खां पोइ मिल इंतज़ामिया ॿिए ॾींहुं मसइलो हल करण जो चयो, मगर ॿिए ॾींहुं 45 माण्हुनि मथां FIR दर्ज कई वई, जंहिंमें उहे सहाफ़ी हुआ जेके धरणे जी कवरेज करण लाइ आया हुआ, जिन जो सहाफ़िन एहतजाज कयो आहे। भाईन क्या नाम है आपका? मेरा लियाकत अली जावरी। लियाकत अली जावरी। भाईन ये जेको मसलो नेशनल स्पिनिंग वारो थियो आहे धरणे वारो, इहो छाजे लाइ धरणो वियो ऐं छा मसलो थियो आहे? FIR छो कढी आहे? इहो छा आहे त लॉकडाउन जी तरफ़ खां जो लॉकडाउन लॻो, इहो माण्हू जेके बेरोज़गार थिया हुआ, जिन मुताबिक़ नोटिफिकेशन आयो त माण्हू जेके घर बीहनि था, जहिड़े सिस्टम में वेहनि था, उन्हनि खे असां पघार ॾींदासीं। माना जेतिरा ॾींहं वेहनि था उन्हनि खे कढियो न वेंदो, उन्हनि खे पघारूं असां ॾींदासीं। जिन मुताबिक़ उहे एतिरा ॾींहं गुज़री विया, पोइ मिल ते मज़दूर विया, उन्हनि खे ॻाल्हियूं थियूं, उन्हनि मज़दूरनि खे कढी करे पका माण्हू जेके आहे उन्हनि खे कढी करे नयूं शिफ्टूं जेके नवां माण्हू आंदे माना रखिया त उन्हनि ते मुज़ारो कयो त बाबा चयो असां पुराणा माण्हू जेके एतिरा अरसा साल थी विया, ज़िंदगी गुज़ारी आहे, असां हिते मुक़ामी माण्हू आहियूं, असां हिते रहूं पिया, तव्हां असांखे कढो था इन मुताबिक़ नोटिफिकेशन ते त न आहे त सिस्टम त तव्हां जेको असांखे कढो। इन मुताबिक़ त मुज़ारो थियो, जिन मुताबिक़ एक्शन कमेटी जोड़ी वई हुई, जिन मुताबिक़ कमेटी में जे एक्शन कमेटी डिस्ट्रिक्ट जामिशो जी बनी हुई ठही हुई, जिन मुताबिक़ दीदार शाम आहे, शबीर सांद आहे, सरफराज़ मंगसी आहे, ॿिए दोस्त जेके बि आहिनि उते वेठा आहिनि। जेकॾहिं धरणो लॻो वियो हूंदो त ज़ाहिर आहे हिकु प्रूफ न हूंदुनि, मीडिया खे बि न हूंदुनि, या मिल वारनि खे बि न हूंदुनि, त अहिड़ो सिस्टम कमेटी ठहे थी त उनजा नाला हूंदा। पर बेगुनाहनि खे जेको असाफ़ ई हिकिड़ा दोस्त जेके विया आहिनि कवरेज करण लाइ विया आहिनि, जेकॾहिं कवरेज करण लाइ वञनि था, हिकु आवाम बीठो आहे उते मुज़ारो कनि था, जे आवाम में जेकॾहिं साफ़ी त वियो वञी रिकॉर्ड कीअं जा फ़ोटूज़ कढिया त सहाफ़त जे मथां FIR दर्ज थियणु वॾो ज़ुल्म आहे, नाइंसाफ़ी आहे, इन ते असां मज़म्मत कयूं था। कहिड़े कहिड़े सहाफ़ी ते FIR कढी आहे? नाजादी जबार काबूरो आहे, नसीर सागर आहे, घणा ई दोस्त जेके आहिनि, 45 माण्हू आहिनि, जंहिंमें 5-8 सहाफ़ी आहिनि।